दादूअ में आन सर्विस तोड़े रिटायर उस्तादनि खे कम्यूटेशन, LPR, GP फंड ऐं ॿियनि बिलनि जूं अदायगियूं न थियण ख़िलाफ़ 9 ॾींहंनि खां उस्ताद सरापा एहतजाज आहिनि, पर खेनि वटि को बि नंढो वॾो अमलदार ख़ातिरीअ लाइ न पहुतो आहे। महिरबानी करे असांजे उस्तादनि जा जेके बि जाइज़ मसइला आहिनि, जेके ट्रेज़री में रुकियल आहिनि, GP फंड आहे, LPR आहे, ग्रेजुएटी आहे, उहा उस्ताद जे अचण सां पहिरें महीने में ई उनखे ॾिनी वञे, जेको उस्ताद जो जाइज़ हक़ आहे। 9 ॾींहं बि बुख हड़ताल आहे, मुज़ाहिरो आहे उस्तादनि जो। सादा सूदा असांजा मुतालबा आहिनि त असांजा GP फंड बिल जेके आहिनि उहे महीने में 2 चकर ऑफिसर खे हलायो, इहे 3 महीना लॻाए था छॾनि। जाइज़ मुतालबे लाइ प्रेस क्लब ते वेठा आहियूं। हिनमहिल ताईं कंहिं बि ऑफिसर इन शइ जी नोटिस न वरिती आहे त उस्ताद मुज़ाहिरनि ते वेठा आहिनि। रिटायर पियो थो थिए, पंहिंजा जेको हुनजा जाइज़ ड्यूज़ आहिनि हुनखे 6 महीना रुलायो थो वञे, ऐं जेके एजेंट आहिनि या असां उन्हनि खे पैसा बासियूं था, पोइ असांजो कमु थिए पियो थो, न त उस्तादनि खे रुलाइनि पिया था। मजबूरी खां कर्ज़ खणी वञी रिटायर थो थिए, हाणे हुनखे तव्हां 12 महीना न ॾींदव जेको आहे सो उनजूं मराहतूं, त उहो आख़िरकार उहो जेको आहे काॾे वेंदो। कैमरामैन आला बख्श खुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।